नाज़रीन, प्रोग्राम डोर टू डोर सां गॾु आऊं आहियां अवां जो मेज़बान मुश्ताक सरकी। नाज़रीन, प्रोग्राम डोर टू डोर में हमेशह असां सोशल इश्यूज़ खे रेज़ कंदा आहियूं ऐं अॼुकल्ह कराची में टारगेट किलिंग जो सिलसिलो इंतिहाई तेज़ी वठी वियो आहे। उन में न सिर्फ़ पॉलिटिकल पार्टीज़ जा वर्कर था टारगेट बणिजनि, पर ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ अॻवान ऐं आम शख़्सियतूं तोड़े आम शहरी बि गोलियुनि जो खाज बणिजनि था। इन हवाले सां कराची जे वकीलनि खे बि टारगेट बणाए क़त्ल कयो पियो वञे ऐं हिन वक़्त ताईं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते 44 खां मथे वकील पंहिंजूं हयातियूं टारगेट किलिंग में विञाए चुका आहिनि। उन समूरी सूरत हाल ते ज़ाब्तो अचणु अञा ताईं सवाल मौजूदु आहे उन बाबति ऐं उनखे नज़र में रखंदे मलीर बार एसोसिएशन जे अॻवाननि पारां हिकु मुस्बत क़दम खयो वियो आहे ऐं उहो क़दम कराची में अमन जी बहाली ऐं टारगेट किलिंग जे ख़ात्मे लाइ आहे। उन हवाले सां असांजी कोशिशि इहा आहे हिन प्रोग्राम में त मलीर बार एसोसिएशन जेके अॻवान आहिनि या ख़ुदि जेके मुख़्तलिफ़ सिंध हाई कोर्ट आहे, कराची बार एसोसिएशन जा अॻवान उन्हनि जा मेंबर आहिनि या सरगर्म वकील आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे उन्हनि जो जेको आहे रायो मालूम कजे त कराची में जेका जारी दहशत ऐं वहशत जी सूरत हाल आहे उन में हू पंहिंजूं प्रोफेशनल जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे कीअं पिया सरअंजाम ॾियनि ऐं उन्हनि खे बि जेके ख़तरा लाइक़ु आहिनि या उन्हनि खे जेके लाइफ थ्रेट्स आहिनि बावजूदि उन्हनि जे हू पंहिंजूं जेके पेशावराना ख़िदमतूं आहिनि उहे ब्रेवली अदा करे रहिया आहिनि। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं मलीर कोर्ट में, जिते वकील अॻवान मौजूदु आहिनि ऐं कराची बार एसोसिएशन जा जेके मेंबर आहिनि उहे मौजूदु आहिनि, सिंध हाई कोर्ट में प्रैक्टिस कंदड़ वकील मौजूदु आहिनि। अचो त ॻाल्हि ॿोल करे खां पुछूं था त कराची में जेका जारी टारगेट किलिंग आहे न सिर्फ़ु उन्हनि सियासी मज़हबी कारकुननि खे खाज बणायो आहे पर वकील बिरादरी बि उनजो निशानो बणी आहे। इन हवाले सां उन्हनि जो रायो मालूम कयूं था ऐं उन्हनि जूं जेके कराची में पीस रैली उन्हनि काल कढी उन खां पोइ जेका पेशरफ़्त आहे या उन्हनि जो जेको ॿियनि पॉलिटिकल स्टेक होल्डर जो उन्हनि रिटर्न आहे, उन्हनि जो बिहेवियर कहिड़ो आहे ऐं हू केतिरा पुरुमीद आहिनि त कराची में जेका जारी दहशतगर्दी आहे या टारगेट किलिंग जो जेको सीक्वेंस आहे उहो कीअं मुमकिन आहे उन ते उनजी रोकथाम थी सघे। अचो त ॻाल्हायूं था वकील अॻवाननि सां ऐं अहम वकीलनि सां। नाज़रीन, असीं मलीर डिस्ट्रिक्ट कोर्ट्स में मौजूदु आहियूं जिते हिते बार एसोसिएशन जो सदर आहे अशरफ समो ऐं उनजी पूरी काबीना हिते गॾु आहे। गॾोगॾु ॿिया बि जेके अहम वकील आहिनि उहे असां सां हिन प्रोग्राम में शरीक आहिनि। अचो त ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कयूं था बार जे सदर मलीर बार जे सदर अशरफ समो सां ऐं खांसि पुछूं था त उन्हनि जेको इहो मुस्बत हिकिड़ो स्टेप खयो आहे ऐं उन्हनि जो जेको इनिशिएटिव आहे पीस रैली जो जेको उन्हनि इनकाद कयो, उन्हनि रैली कढी, न सिर्फ़ु उन में वकील पर सिविल सोसाइटी बि उन में भरपूर किरदारु अदा कयो आहे। खांसि पुछूं था त उन्हनि खे इहो ख़्यालु कीअं आयो, छा जॾहिं वकील टारगेट बणिया तॾहिं उन्हनि खे इहो ख़्यालु आयो या ओवरऑल जेका कराची में अनरेस्ट सिचुएशन आहे उनखे नज़र में रखी वकीलनि इहो क़दम खयो आहे। साईं, बिल्कुलु पॉज़िटिव तव्हांजो इनिशिएटिव आहे, हिन में को शक न आहे। कराची में जेका दहशतगर्दी आहे टारगेट किलिंग आहे उन न सिर्फ़ु सियासी मज़हबी जमायतुनि जे कारकुननि खे निशानो बणायो पर ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हू शख़्सियतूं उन में शहीद थिया आहिनि ऐं आम शहरी जेके मासूम आहिनि जंहिंखे ख़बर न आहे छो थो क़त्ल कयो वञे उहे बि खाज बणिया आहिनि। इहो क़दम तव्हांजे ज़हन में कीअं आयो, आख़िर तव्हां इन जी शुरूआति छो कई? सरकी साहिबु, तव्हांजी महिरबानी, सिंध टीवी जी महिरबानी। असां घणे वक़्त खां वठी जेको इहो महसूसु पिया कयूं त कराची में हज़ारे बेगुनाह माण्हू क़तल थी चुका आहिनि ऐं 50 तक़रीबन वकील क़तल थी चुका आहिनि, पर असां ही सिर्फ़ु वकीलनि जे उन्हनि जे ज़िंदगियुनि जे लाइ या वकीलनि जे टारगेट किलिंग ते असां क़दम न खयो आहे, पर असां हिकिड़ी इंसानियत खे बचाइण लाइ कयो आहे। त कराची में जेके हज़ारे माण्हू क़तल थी चुका आहिनि, इहा ड्यूटी वकीलनि जी न आहे, इहा हिकिड़ी स्टेट जी आहे, गवर्नमेंट जी आहे, इहा ब्यूरोक्रेट्स जी, पुलिस ऑफिसरनि जी आहे, इहा पॉलिटिकल पार्टियुनि जी आहे। पर छा जेको असीं ॾिसूं पिया त रोज़ानी 10 खां 15 लाशूं किरनि थियूं ऐं बेगुनाह माण्हू रोज़ानी क़तल थियनि था ऐं अॼु ॾींहं ताईं जेके हज़ारे माण्हू बेगुनाह क़तल थी चुका आहिनि उन जो हिकु बि कातल गिरफ़्तार न थियो आहे। ऐं असीं महसूसु करियूं था त हीउ जेको इंसानी जो क़तल थिए पियो इन में केरु मुलविस आहे, छो कयो थो वञे ऐं आख़िर हे केतिरा ॾींहं असीं लाश खणंदा रहंदासीं। ऐं असां वकीलनि मलीर बार जे वकीलनि खां सलाम थो पेश करियां त हीउ हिकिड़ो वॾो अहम क़दम आहे जेको कराची शहर में जेको ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे, जेको सच ॻाल्हाइण जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि, वॾा वॾा लीडर आहिनि, उहे पंहिंजो सची ॻाल्हि करण लाइ कंहिं मीडिया जे अॻियां तयारु न आहिनि ऐं उहे गोल मोल करे कूड़ ॻाल्हाए पंहिंजो रुगो वोट बैंक बचाइण जे ख़ातिर उन दहशतगर्दनि जी निशानी कोन था कनि। उन्हनि खे जेको आहे इहो ॿुधाइनि कोन था त हिन में केरु मुलविस आहे ऐं इहो पुलिस वारा नथा ॿुधाइनि त उन में छो गिरफ़्तार नथा थियनि। त इन जे लाइ असां इहो महसूसु कयोसीं त असां जॾहिं डबल ग्रेजुएट पाण खे असीं वकील पढ़ियल लिखियल तबिके जा सम्झूं था त असांजे ज़मीर मुताबिक़ असां
असां पंहिंजो क़दम वधायूं त हिन कराची में जेका दहशतगर्दी थिए, जेके माण्हू क़तल थियनि था, जेको हत्याखोरी थिए थी, जेको ज़ुल्म थिए थी, उन जे ख़िलाफ़ आवाज़ हिन मलीर जे बार जे वकीलनि उथियारियो आहे। इहो आवाज़ हिकु मज़लूमनि जे 2 करोड़ आवाम जो आवाज़ आहे ऐं उहो असां जॾहिं आवाज़ उथियारींदासीं त उन सां असां सिविल सोसाइटी बि उन सां साथ ॾिनो आहे। उन्हनि जेको आहे उन्हनि जी महिरबानियूं आहिनि असां सभिनी खे गॾियल तरीक़े सां, छो त असांखे ख़बर आहे वकील क्रिमिनल जा केस खणंदो, हुनखे पूरो एक्सरे थियल क्रिमिनल छा हूंदो आहे, वकील खे इहा ख़बर आहे SHO छा हूंदो आहे, वकील खे इहा ख़बर आहे त SHO जा फ़राइज़ कहिड़ा आहिनि, SSB जा फ़राइज़ कहिड़ा आहिनि, पॉलिटिकल पार्टियुनि जा कानूनी उन जा हक़ कहिड़ा आहिनि, अवाम जा हक़ कहिड़ा आहिनि, अदलिया में पेश थींदा आहिनि। असां जॾहिं इहे पंहिंजे वकालत लाइ करियूं था, असां पंहिंजे बचनि लाइ करियूं था, असां पंहिंजे उन्हनि जे लाइ करियूं था त असां तरक़ी करियूं, पर असां चाहियूं था असां पंहिंजे हिसे मां, पंहिंजे वक़्त मां, पंहिंजे क़ीमती टाइम मां हिन इंसानियत जे लाइ हिकु सच ॻाल्हाइण जे लाइ असीं अॻिते वधूं। ऐं असांजी अपील आहे हिन 2 करोड़ अवाम खे त महिरबानी करे पंहिंजो किरदारु अदा करियो। गलियुनि में जिते बि को टारगेट के जिते ज़ुल्म थिए थो उन जे ख़िलाफ़ तव्हां ॻाल्हायो। अच्छा साईं, शहर में वॾा मिलिटेंट ग्रुप्स आहिनि, एतिरो थ्रेट आहे, बावजूद इन शहरनि जे तालिबान जी मौजूदगी जा बि इतला आहिनि, मुख़्तलिफ़ रिपोर्ट्स आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके क्रिमिनल्स आहिनि उन्हनि जा पंहिंजा मफ़ाद आहिनि। इन समूरी लाइफ थ्रेट जे हुजण जे बावजूद तव्हां क़दम खणो था, ख़ौफ़ नथो थिए वकील बिरादरी खे? साईं ॾिसो, असां इहो तइ कयो, इहो अलाह ऐं रसूल ते असांजो अलाह ताला ते भरवसो आहे। इंसान खे हिकिड़े ॾींहुं मरणो आहे, माण्हू बुखार में मरी वेंदो आहे, रस्ते में 50 ॼणा 1000 माण्हू वीचारा मरी चुका आहिनि न, त असीं चाहियूं था मरणो आहे, जेकर इन में असांखे मरणो बि पियो, असांखे शहीद थियणो पियो त हिकु चङे रस्ते क़दम वधाईंदे अलाह ताला बि असांजी मदद कंदो। असां इन लाइ पंहिंजो क़दम अॻिते वधायूं था ऐं हर शख़्स खे पंहिंजे ज़मीर मुताबिक़ आवाज़ उथियारणु घुरिजे। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हीअ जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि या जेके SHOs आहिनि, हिकिड़ो SHO जेकॾहिं ईमानदार साबित थिए ऐं उनखे ख़बर आहे क्रिमिनल माण्हू जी, ऐं उनखे इहा ख़बर बि आहे त मूंखे फ़ोन कंहिं कयो आहे, क्रिमिनल खे छॾायो कंहिं, कंहिं उनखे बचायो कंहिं, थाणो जेको आहे सो क्रिमिनल माण्हुनि जो हेडक्वार्टर आहे, हू उते रिमोट कंट्रोल थाणे वटि आहे। थाणे खे सिफारिशी कल्प्रिट्स खे बचाइण जा उते फ़ोन ईंदा आहिनि, उनखे ख़बर आहे ऐं उनखे बचाइण जे लाइ हू केतिरी सपोर्ट कंदा, उहो ईंदा आहिनि। थाणे वारा उन क्रिमिनल माण्हुनि जा जे जुआ जा अॾा हलनि था, शराब जा अॾा हलनि था, लैंड ग्रैबिंग थिए थी, जेके क़त्ल गारत करी थिए थी, उन्हनि माण्हुनि खे उन्हनि जे घरनि जी ख़बर आहे। जॾहिं हिकिड़ो माण्हू शाहज़ेब जतोई दुबई मां गिरफ़्तार थी सघे थो, शाहरुख जतोई, ऐं उहो जेकॾहिं उतां खां गिरफ़्तार थी सघे थो त हिते मोटर साइकिल ते वञण वारा उहे माण्हू हिते पुलिस खां केॾांहुं भॼी वेंदा आहिनि, न हेलीकॉप्टर न ज़मीन ते ई आहिनि, पर उन पुलिस 100% मुलविस आहे, पुलिस जा ऑफिसर मुलविस आहिनि। ऐं उहे जेके टारगेट किलर्स आहिनि, उहे जेके क्रिमिनल माण्हू आहिनि, उन्हनि खे सियासी सरपरस्ती हासिलु आहे, उहे उन्हनि पार्टियुनि जा कारकुन आहिनि जंहिंजे चवण ते उहे इलेक्शन खटराईंदा आहिनि, गोलियूं हलाईंदा आहिनि, पोइ पंहिंजी मर्ज़ी जा SHO रखाईंदा आहिनि, पोइ पंहिंजी मर्ज़ी जा SP रखाईंदा आहिनि। SP उन क्रिमिनल माण्हुनि जी क्राइम्स जी जेको करोड़ अरबे रुपया भत्तो वसूल थींदो आहे, उन में SHO वठंदो आहे, SSB वठंदो आहे, मथी लेवल ते वेंदो आहे ऐं उन्हनि जी माण्हुनि खे मारण जो उनखे लाइसेंस मिलियल आहे। हाणे असीं चाहियूं था वकील जेको आहे, असीं चाहियूं था त इहो लाइसेंस जेको मारण वारो जंहिंजी सरपरस्ती पुलिस करे थी, त उन बेगुनाह माण्हुनि जी, उन सिविल सिटीज़न जी सरपरस्ती करे, उन जो पंहिंजी ज़मीर मुताबिक़ तहक़ीक़ात करे, बेगुनाह माण्हू खे न गिरफ़्तार करे ऐं गुनाहगार खे न छॾे। ऐं जेकॾहिं असीं चवंदा जेकॾहिं SHO थाणे जो को बि रेढ़ी वारो जेकॾहिं मरे थो, कराची में क़त्ल थींदो, असीं वकील हुन जा वारस आहियूं, इहो अलाह ऐं रसूल ते छॾियूं था, असीं हुन जा केस वठंदासीं मुफ़्त में। हिन वक़्तु असां सां ॿिया बि वकील दोस्त मौजूद आहिनि, खां बि पुछूं था ऐं उन्हनि जूं जेके राय आहिनि उन्हनि जा बि मालूम कयूं था त जेका शहर में जारी टारगेट किलिंग आहे उनखे वकील बिरादरी कीअं पई ॾिसे। आप बताएं कि न सिर्फ पॉलिटिकल वर्कर यहाँ टारगेट हो रहे, खुद वकला बिरादरी भी इसका निशाना बनी है, बावजूद इस तमाम तर सूरत हाल के आपके हौसले पस्त हो रहे हैं या बुलंद हो रहे हैं? देखिए जी, बात यह है कि इस तरह की दहशतगर्दी से कभी भी ना तो तारीख़ को उठा के देख लीजिए, आज तक किसी के भी हौसले पस्त नहीं होते हैं, बल्कि दहशतगर्दी को ख़त्म होना होता है। लेकिन उसके लिए कुछ रेवोल्यूशनरी स्टेप उठाने पड़ते हैं। हमें बहुत अफसोस होता है कि हमारे इस शहर के वर्सा बहुत हैं, मालिकान बहुत हैं, दावेदार बहुत हैं, आप सही कह रहे हैं। लेकिन सूरत हाल ये है कि अगर हमारे घर का सिर्फ कोई सीवरेज लाइन बंद हो जाए तो हम पहले कोशिश करते हैं कि हम ये सीवरेज लाइन को क्लियर करें। यहाँ पर दहशतगर्दी होती है, लोग कहते हैं कि जी एजेंसीज कहती हैं कि डी वेपनाइज किया जाए कराची को, तो जब डी वेपनाइज करने की बात आती है तो कहते हैं नहीं, पहले हमारे यहाँ नहीं होगा, पहले आप फलां जगह पे डी वेपनाइज कीजिए, उसके बाद। मसला हमारे साथ है। अगर इसको घर की तरह से लिया जाए, सिंध को, कराची को एक घर की तरह से समझा जाए, तो हमारी ये कोशिश होगी कि हम अपने घर को साफ करें। हम ये नहीं कहेंगे कि हम पहले दूसरे घर वाला अपना कचरा साफ करेगा उसके बाद हम करेंगे, या पहले जो है फलां गली वाले का कचरा साफ करें
बहुत दुख होता है ये बात सुनने के बाद कि रोज सुबह से लेकर के शाम तक बरसा बरस से यहाँ पर लाशें उठ रही हैं, लाशें उठाए जा रहे हैं और लोग जो हैं यतीम हो रहे हैं, बच्चे औरतें बेवाएं हो रही हैं, कोई हाल नहीं है, कोई पुरसाने हाल नहीं है। अगर एक हल किसी ने दे ही दिया है कि इसको डी वेपनाइज किया जाए तो उसके लिए ये जो कह देना है, इसमें मुझे समझ में नहीं आती है। एक वकील होने की हैसियत से अगर कोई सुनने वाला इस पे कोई हल अपना निकाल के दे तो हम उसे वाकई अफलातून समझेंगे। मसला हमारे साथ है और कहा जाता है कि पहले पेशावर को डी वेपनाइज करें। भाई पहले हमारा मसला है, पहले इसको डी वेपनाइज कीजिए। और जो इसके मालकान बने हुए हैं, खुदा का वास्ता है उन लोगों को कि इन लोगों को, आवाम को कीड़े मकोड़े न समझें। आप डी वेपनाइजेशन की बात करें, हम अगर सोहराबगढ़ की बात करें, अगवान कैंप की बात करें, कोरंगी में जो ये साहिली पट्टी है वहाँ की बात करें, 40 लाख से ज़ायद इलीगल इमिग्रेंट्स हैं। आपका पुलिस तो दूर की बात है, रेंजर्स वहाँ घुस नहीं सकती, तो कैसे ये मुमकिन है? ये तो एक ख्वाब ही रह सकता है। देखिए, इन लोगों को शह किसने दी, इनके प्रोटेक्टर्स कौन हैं? हमारे सदर साहब ने बहुत अच्छी बात कही कि बहुत आसान होता है कि एसएचओ से ये पूछ लेना कि भाई तुमने किसके फ़ोन पे क्यों छोड़ा, वो फ़ोन करने वाला कौन था। अब जाहिर है कि हमारे पास यहाँ पे कोई इंडियन मिनिस्टर तो फ़ोन करने से रहा कि भाई आप इन लोगों को छोड़ दीजिए। हमारे ही मिनिस्टर हैं, हमारे ही लोग हैं जो उनके प्रोटेक्टर्स हैं, तो उनका पता करना कोई इतना मुश्किल काम नहीं है। इन वक्त असां सां मलीर बार जो अॻूणो सदर शरफुद्दीन जमाली जेको नामियारो वकील पिणु आहे, उनजी बि मुख़्तलिफ़ मामलनि ते एक्सपर्टीज़ आहिनि। खांसि पुछूं था त टारगेट किलिंग जेका शहर अंदरि आहे, काफ़ी अरसे खां क्राइम जा जेके केसिस आहिनि, हिनियस क्राइम थींदड़ आहिनि, जेके क्रिमिनल्स आहिनि, उन्हनि जूं जेके मुख़्तलिफ़ शयूं उन्हनि जे साम्हूं ईंदियूं रहियूं आहिनि, उन्हनि जो पंहिंजो एक्सपीरियंस छा आहे, उन्हनि जो एक्सपर्टीज़ छा आहिनि। साईं जमाली साहिबु, शहर में जेके ॿिया माण्हू मरनि था उहा त ठीकु आहे, पर ख़ुदि जेके वकील शहीद थिया आहिनि उन्हनि जो कहिड़ो क़ातिल गिरफ़्तार थियो आहे? वकीलनि कहिड़ी सज़ा ॾियाराई आहे कंहिंखे फाही जी? हाँ जनाब सरकी साहब, महिरबानी तव्हांजी। तव्हां अॼु जेको आहे सो हिन इशू ते जेको आहे सो ॻाल्हि कई आहे। साईं गुज़ारिश इहा आहे त असांजा हिन पुठियां जॾहिं तहरीक हली आहे, इन दौरान जेको आहे सो तक़रीबन 50 वकील असांजा शहीद थिया। सलाद हैदर साहिब हिते जो बानी सदर हो, उहो पुटु समेत हिते शहीद थी वियो, काज़िम रज़ा भाई। उन जी ख़बर पई, माण्हू गिरफ़्तार थियो, माण्हू साम्हूं जेके आहिनि उन इहा एडमिट कई त बाबा मां त इहो आहे पैसे वठण वारो माण्हू आहे, कंहिं पैसा वरिता उनजो पुठियां थियो। उहे माण्हू 2 गिरफ़्तार थिया आहिनि जेके जेल में आहिनि, जंहिं लाइ चयो वियो त इहो जेको आहे सो पंहिंजो पैसा फलाणे जा आहियूं, त उहो काउंटर थी मरी वियो। हाणे गुज़ारिश आहे हिते वकीलनि खे असां सम्झूं पिया त कुझु किन खे मज़हबी करे क़त्ल कयो पियो वञे, छो जो वकील जे क़त्ल सां जेको आहे सो हुनखे इहो लॻे थो त अॼु हड़ताल बि थी वेंदी, कोर्टूं बंदि थी वेंदियूं, ख़बर वॾी अची वेंदी, मीडिया में ख़बर अची वेंदी कि हिन खे डीस्टेबलाइज़ शहर खे कयो वञे। त हुननि जेको आहे सो त इन शइ ते रखी फोकस, जेके हिन शहर खे डीस्टेबलाइज़ करणु चाहिनि था, जेके हिन मुल्क खे डीस्टेबलाइज़ करणु चाहिनि था, ऐं उन्हनि में खोड़ जेके आहिनि से हिसा आहिनि, फैक्ट्स आहिनि। किथे जेको आहे सो ईअं आहे, किथे माण्हुनि जो जेको आहे सो मंशियात ते झगड़ो आहे, किथे मंशियात में सरे आम हले थी, ड्रग माफ़िया बल्कि उरूज ते हले थी। को ड्रग माफ़िया जो असां वटि को माण्हू जेको बची अचे थो, सो त इहो 100 ग्राम चरस में थो अचे, पर दुकान हलाइण वारो जेको वेठो आहे, या पुलिस खे ख़बर आहे त केरु हलाए पियो, उनमें हथ नथा विझनि। उहो हुनजो बिज़नेस आहे, उहो हुनजो रोज़गार आहे। जहिड़े तरीक़े सां लैंड माफ़िया आहे, ज़मीन ते कब्ज़ा थियनि था, पर उहो जेको माण्हू मज़दूर बची थो अचे, कंस्ट्रक्शन जेको मज़दूरी करणु आयो आहे, पोइ त उनजा पुलिस जेको आहे 470 270 ॿधे खयों थी अचे, पर हिनखे पूरो ऑर्गेनाइज़ करण वारो केरु आहे उन कोन थी। हाणे हिन सभिनी जे मथां हिते जहिड़े तरीक़े सां जेको पॉलिटिकली जेके माण्हू जेके इन्वॉल्व आहिनि, उहे सियासत कनि था, सियासत जा पंहिंजा वर्कर्स आहिनि। हाणे इन्हनि सभिनी खे संभाले केरु? अगरि जेकर हिकिड़े खे बचे थो त पुलिस वारा ख़ुदि चवनि था बाबा असां त बेइख्तियार आहियूं, सियासतदान चवनि था त भई इहा जेको आहे हिननि जी ड्यूटी आहे। रेंजर्स खे असीं हाणे अमन करायो, रेंजर्स खे घटि में घटि अरबूं रुपया साल जा ॾिना था, वरी रिज़ल्ट टको बि न आहे। असांजो अचे थी हरंद रेंजर्स अचे थी नज़र, उनजी मौजूदगी आहे, उहा गाॾियुनि में घुमे थी, पर उहा ईअं घुमे थी जो को असरु कोन्हे, को क्राइम थिए पियो,
क्राइम थे पियो, फुरू थियनि पियूं, माण्हू मरनि पिया, सरे आम रोज़ानो 10 माण्हू मरनि था, हिकु माण्हू बि गिरफ़्तार कोन थो थिए। अच्छा चवनि था टारगेटेड ऑपरेशन बि थियनि था, उहे किथे था थियनि? सही ॻाल्हि इहा इहे जीअं तरीक़े सां तव्हां ॿुधायो था त थियनि था, इहो असीं तव्हांजी टीवी जी ख़बर पढ़ूं था त थियनि पिया, पर का ॻाल्हि कान्हे। कोर्टनि में अचनि था क्रिमिनल उहे वॾा? क्रिमिनल किथे सही कोर्ट में वीचारा ग़रीब जेके चर्च में को शराब में को इन में थो बची अचे। असांजो चवणु इहो आहे, असांजी रैली असांजो मक़सदु असांजो इन करे जेको आहे ॿार असीं वकिलाण कयो आहे त भई जेसिताईं हिन मुल्क में कानून जी बालादस्ती कान थींदी, उहो जेको आहे पंहिंजे पंहिंजे दायरे में रही कमु न कंदो, उनजे मथां चेक न हूंदो, बैलेंस न हूंदो, कंट्रोल न हूंदो, छो त SSB चवे त मां जेको आहे बेइख्तियार आहियां, तूं CS ऑफिसर आहीं, तो केरु थो चवे? कुझु रैंकर बि वेठा आहिनि हिन में त ॾाढा रैंकर आहिनि पोस्टिंग ते। सही असां चऊं था रैंकर हुजनि केरु बि हुजनि, हिननि जी कंप्लेन तव्हां कंहिं वटि खणी वेंदा, तव्हां SOG जी कंप्लेन कंहिं वटि वेंदा, तव्हां DIG वटि, ॻाल्हि साॻी आहे, तव्हां जेको आहे सिपाही जी कंहिं वटि खणी वेंदा, कोन थो करे जी शिकायत केरु हुनखे चेक करे। असां चऊं त जी इंडिया जे अंदरि कमिश्नर, पुलिस कमिश्नर हिते कराची जे अंदरि पुलिस कमिश्नर ठहे जेको हाई कोर्ट जो जज हुजे, अहिड़ी टीम हुजे जो हिन ते नज़र रखे। असांजो जेको आहे सो इहो ई मौक़फ़ आहे, असां इहा ई सजेशन ॾियूं था त जी बाबा हिते जेको आहे हाई कोर्ट जा 2 जज या जेको आहे 3 जज, उन्हनि जी बाक़ाइदे हिकिड़ी जी ठाहे जी दासरम साहिब जेके जेल जे माण्हुनि लाइ कमु करे थो, पर हिन ग़रीबनि माण्हुनि जी पुलिस में जेके दाद रसी लाइ कंहिं वटि वञिजे, उन IG वटि, उन DIG वटि, उहे SSB वटि, उहे साॻी ॻाल्हि खे ॿुधाइनि था। साॻियो ई सिस्टम जा हिकिड़े जा मालिक आहिनि, साॻियो ई थो मिले। SO साहिबु कीथो अचे, SO साहिब जी बदिली थियण सां कोई फ़र्क़ु कोन थो पए, जेको ॿियो आयो न उहो बि साॻियो ई SO आहे, दुकानु साॻियो पियो हले। हू खूह मथां जेको पाणी 10 बाल्टियूं कढे त गॾा कोन कढियोसीं, जेको मिसाल आहे न साईं, त मां जेको आहे बाल्टियूं जेको कढो खूह मथां त तव्हांजो जेको हिराल थी वेंदो 10 बाल्टियूं, त हू कढे वियो जेको आहे सो चीसी अञा बि धप आहे, जी गॾा कढियो चिनो पियो आहे। त ॻाल्हि इहा आहे त हिते बि तव्हां SH खे बदिली करण सां को फ़र्क़ु कोन थो पए, न टारगेट किलिंग ख़तमु थींदी। नाज़रीन अवां ॻाल्हि ॿोल ॿुधो पिया वकील बिरादरी जी, ऐं इशू आहे अॼु जे हिन प्रोग्राम जो टारगेट किलिंग, कराची शहर में वधंदड़ दहशतगर्दी जो सिलसिलो। कोशिशि इहा आहे त जेके वकील आहिनि उन्हनि जेको क़दम खयो आहे कराची पीस रैली जे हवाले सां, उन में उन्हनि मुख़्तलिफ़ जेके सियासी जमायतूं आहिनि, सिविल सोसाइटी जा नुमाइंदा आहिनि, उन्हनि खे ऑन बोर्ड रखियो आहे, ऐं उन्हनि जी कोशिशि आहे त शहर में जारी उन टारगेट किलिंग जो कहिड़े बि रीत ख़ात्मो अचे, त जेका ॻणती वारी सूरत हाल आहे उहा ख़तमु थी सघे। प्रोग्राम जो सिलसिलो हलंदड़ आहे। हिते वक़्तु आहे हिकु ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, ॻाल्हियुनि जो सिलसिलो वरी उतां जोड़ियूं था जितां छॾियोसीं। हिन वक़्तु असां सां जेके फीमेल लॉयर्स आहिनि उन्हनि जो बि वॾो रोल आहे, उन्हनि बि रैली में वॾे अंग में शिरकत कई आहे, उहे बि रूटीन में एक्सरसाइज़ कनि थियूं ऐं अदालतुनि में पेश थियनि थियूं। उन्हनि खे बि इन समूरी सूरत हाल ते तमामु घणी ॻणती आहे। औरत वकील छा पई सोचे कराची जे टारगेट किलिंग जे मामले ते, ऐं जेका दहशत ऐं वहशत जी सूरत हाल आहे उन में औरत कीअं पई पाण खे महसूसु करे। अॻे ई घणा ख़तरा हूंदा आहिनि, औरत हसास दिलि जी मालिक हुजे थी, पर हिन अहिड़े प्रोफेशन में उन्हनि कदम रखिया जिते हर तरफ़ खां ख़तरो ई ख़तरो आहे। तव्हां ॿुधायो त तव्हांखे ख़ौफ़ थींदो आहे ये टारगेट किलिंग? सबसे पहले तो मैं मीडिया का शुक्रिया अदा करूंगी, क्योंकि मीडिया इस वक्त जो किरदार अदा कर रहा है वो डूबते को तिनके का सहारा है। इस वक्त हम जिन हालात से गुजर रहे हैं वो ऐसे हैं कि हमारी सांस यहाँ अटकी पड़ी है, हमें नहीं पता किस वक्त निकल जाएगी। एक चीज़ को लेके हम लोग चल रहे हैं, अल्लाह करे कि हमारी मदद हो और मीडिया हमारे साथ है तो शायद हम लोगों की आवाज़ आगे तक जाए। अदरवाइज जो माहौल है इस वक्त वो ऐसा लग रहा है कि हमारी आवाज़ को इसी तरह यहीं पर दबा दिया जाएगा। अच्छा, आप अमूमन घर से निकलती हैं तो क्या कोई खौफ होता है कि वापस शायद मुमकिन ना होगा ना? जब स्पेशली मैं घर से निकलती हूँ तो मैं 7 मरतबा आयतल कुर्सी पढ़ती हूँ, अल्लाह अकबर करके गाड़ी को चाबी लगाती हूँ, क्योंकि मुझे नहीं पता, हो सकता है गाड़ी को चाबी लगाऊं, बम ब्लास्ट में गाड़ी फट जाए और मैं मर जाऊं, या रास्ते में मुझे जो है वो टारगेट किलिंग का निशाना बना के मार दिया जाए। क्योंकि अमूमन ऐसा ही होता है कि जो सच्चे वकील सच्ची राह पे चल रहे होते हैं उनके साथ बहुत ज़्यादा जुल्म होता है। अच्छा, आम तौर पर जो सूरत हाल है, बम ब्लास्ट हो रहे हैं, टारगेट किलिंग हो रही है, आपके जो शहीद होते हैं दोस्त, तो उसके बाद की सूरत हाल क्या कैफियत होती है आप लोगों की? दिल ये चाहता है कि जाके खुद थानों को उड़ा दिया जाए, क्योंकि ये जितने टारगेट किलर हैं, जितने मर्डर करने वाले हैं, ये तमाम के तमाम पुलिस की पैदावार हैं। आप मुझे ये बताओ कि जब पुलिस वाले खुद निकलते हैं
तो एक एसपी निकलेगा, उसके पीछे 10 गाड़ियां होंगी उसकी सेफ्टी के लिए। क्यों? जब वो हमारी सेफ्टी के लिए बैठा हुआ है तो उसकी सेफ्टी के लिए 10 गाड़ियां पीछे क्यों है? वो पैसे लेता है ना मुख्तलिफ माफियाओं से। मुल्क बिल्कुल डेफिनेटली आप बिल्कुल सही कह रहे हैं कि वो माफियाओं से पैसा लेता है कि मुझे महफूज रखो, मुझे पैसे दो, मैं तुम्हें प्रोटेक्शन दूंगा और इन लोगों को तबाह करो। तो आप क्या समझते हैं कि जो पीस वॉक आपने ये शुरू किया है, समझते हैं कि सियासी जमायतें, सिविल सोसाइटी आपको सपोर्ट करेगी? हमारी कोशिश तो यही है कि ये हमें सपोर्ट करें, क्योंकि ये सिर्फ हम लॉयर्स के लिए नहीं कर रहे, ये पूरे की पूरी जो है एक कौम को, एक जो है वो आवाम को बचाने के लिए जो है ये कदम उठाया गया है। और हमारी मतलब रिक्वेस्ट मीडिया से भी है और तमाम जितने भी जो है इदारे हैं उनसे है कि वो इस पीस में हमारा जो है वो साथ दें और इसको जो है वो कामयाब बनाएं। अच्छा, अगर मैं आपसे सवाल पूछूं कि मुआशरे का कोई ऐसा फैक्शन बताएं कि जो टारगेट किलिंग का निशाना ना बना, कोई होगा या सब इसके मुतासिर है? सब इसके मुतासिर हैं, कोई भी ऐसा नहीं है। आप किसी भी उसमें चले जाएं तो कोई भी ऐसा नहीं है, कोई भी इदारा ऐसा नहीं है जो इससे जो है इनकी उससे महफूज हो। तो सबका सब जो है निज़ाम जो है वो, और इसकी सबसे बड़ी जो है मेरी नज़र में इसकी सबसे बड़ी जो है वजह है वो यहाँ की इंतज़ामिया है। यहाँ की इंतज़ामिया जो है वो अपनी ज़िम्मेदारियों से जो है रुगर्दानी करती है और अपनी ज़िम्मेदारियों को जो है पूरा नहीं करती। स्टेट की वर्दी में उनका काम है कि आवाम का तहफ़्फ़ुज़ करें, लेकिन वो आवाम का तहफ़्फ़ुज़ करने के बजाय क्राइम का तहफ़्फ़ुज़ करते हैं। अच्छा, हमारे पास पुलिस तो यही है, अफसरान भी यही है, हम बाहर से नहीं लाएंगे, अमेरिका से नहीं आएगा, कनाडा से कोई नहीं आएगा, काम तो हमने इनसे ही लेना है। फिर क्या मुतबादिल क्या है हमारे पास? देखिए, कानून की बालादस्ती के बगैर कोई भी काम नहीं हो सकता। हम लोग इसीलिए निकले हैं कि हम लोग इम्प्लीमेंट करवाएंगे कानून का। हम लोग इस चीज़ को जो है इनको शऊर दिलाएंगे कि आप लोग इसको कानून की जो है बालादस्ती के क्या शऊर है? चीफ साहब ने एक फैसला सुनाया टारगेट किलिंग पर, बदमनी पर, इम्प्लीमेंट तो इन्हीं लोगों ने करना है। ये बड़ी माफिया बन चुके हैं, इन लोगों के पीछे बैग है और करप्शन इतनी ज़्यादा हो गई है कि उसको जो है एक दो बंदे नहीं रोक सकते। हम लोग निकले हैं, सिविल सोसाइटी जो है उसको भी हम दावत दे रहे हैं, आवाम को भी हम दावत दे रहे हैं। जिस तरह पहले रैली निकली, जब लोग निकलते हैं इतने सारे तादाद में तो फिर काम होता है ना, एक बंदे, दो बंदे, तीन बंदों से नहीं होता। करप्शन को ख़त्म करने के लिए सब लोग मिलकर, आप लोग, हम लोग सब मिलकर काम करेंगे। और कानून की जब तक इम्प्लीमेंट नहीं होगी, कानून की बालादस्ती नहीं होगी तो कोई काम नहीं होगा। अच्छा, हम अमन पसंद हैं, हम अमन की बात करते हैं, जो अमन दुश्मन अनासिर हैं उनसे आपको खौफ नहीं लगता कि वो इसको कबूल नहीं करेंगे, हजम नहीं होगी ये चीज़? देखिए, हम लोगों में नहीं है दहशतगर्द, हम लोगों में ऐसे अनासिर नहीं है। मुसलमान कभी कोई ऐसा काम नहीं करेगा, बम ब्लास्ट नहीं करेगा। ये अनासिर बाहर से आए हुए हैं। वो लोग चाहते हैं कि इस मुल्क में बदअमनी हो, दहशतगर्दी हो और ये मुल्क टूटे। मुसलमान कभी नहीं चाहेगा कि अपने ही मुसलमान भाई का खून करे, मस्जिद में घुसे, बम ब्लास्ट करे। कोई मुसलमान इस तरह नहीं कर सकता कभी। ये तो आप पत्थर के दौर वाली बात कर रही हैं। अब तो टूल हम ही लोग बन रहे हैं ना, मरने वाले कौन है, मारने वाले कौन है, पता है आपको? कि बाहर की एजेंसियां काम कर रही हैं ना, वो लोगों को, जैसे कि हमारे मुल्क में गुर्बत है और इस तरह के वजूहात हैं जिसकी वजह से हमारे लोग मजबूर हो जाते हैं इस तरह का काम करें, या कोई ऐसी मजबूरी सामने आ जाती है कि किसी को अगवा कर लिया और गलत काम करवा लिया, उससे किसी का ब्रेन वॉश कर दिया, छोटे बच्चे ब्रेन वॉश करके उसका काम करवाया। लेकिन एजेंसियां बाहर की हैं, बाहर के लोग। अच्छा, अभी खुदा न खास्ता हम यहाँ मौजूद हैं, एक मैसेज आ गया कि आपके किसी साथी को शहीद किया गया, तो उस वक्त आपकी कैफियत क्या होती है? अभी आपको घर भी जाना है, तो आपके बच्चे होते हैं, फैमिली मेम्बरान होते हैं, वो आपके लिए वही रहते हैं, हमेशा परेशान रहते हैं? बिल्कुल परेशान रहते हैं, बार बार फ़ोन आते हैं घर से। उनका यही कहना होता है कि आप घर से ना निकलें। और जब हम घर से निकलते हैं तो हमें खुद भी अपना जो है अपना सिक्योर महसूस नहीं होता, और अपने हमारे घर वाले भी इतने परेशान रहते हैं, बार बार फ़ोन आते हैं, कहाँ हैं, कहाँ पहुँचे हैं, कब आएंगे। तो हम काम नहीं कर सकते सही तरह से, हम डिस्टर्ब रहते हैं। न ॾिसो पिया ही जेके औरत वकील अॻवान आहिनि उन्हनि जी बि साॻी कैफ़ियत आहे। उन्हनि चवणो आहे त हू घर खां जॾहिं निकिरनि था त कलमा ऐं यासीन शरीफ़ पढ़ी निकिरनि था, ऐं उन्हनि खे इहो पतो नथो पए त वापसि हू घर पहुची सघंदा या न। न सिर्फ़ु उहे इंफ़रादी तौर ते परेशान रहनि था, पर उन्हनि जा जेके ख़ानदान जा ॿिया फ़र्द आहिनि उहे उन वक़्त ताईं परेशान रहनि था जेतिरे वक़्त ताईं ही घर खां ॿाहिरि हुजनि था। हिन वक़्तु असां सां मलीर बार एसोसिएशन जो जनरल सेक्रेटरी गॾु आहे। खांसि पुछूं था त ही जेका पीस रैली हिननि मुनक़िद कई आहे ऐं इन खां जेका पोस्ट रैली सिचुएशन आहे उन्हनि जो जेको फीडबैक आहे उन्हनि खे कहिड़ो थो मिले। साईं, रैली कढणु त बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे,
तव्हांजी ॻाल्हि ॿोल थींदी मुख़्तलिफ़ सोसाइटी जे फैक्शन सां मुख़्तलिफ़ माण्हुनि सां उन्हनि जो फीडबैक कहिड़ो मिलियो आहे? सर सभ खां पहिरियां त असां सिंध टीवी जा ऐं तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं त तव्हां कल्ह बि असांजी रैलीअ में ऐं कराची पीस कॉन्फ्रेंस में शिरकत कई ऐं कल्ह तव्हां पाण ॾिठो त जॾहिं असांजी कराची पीस कॉन्फ्रेंस जॾहिं मलीर बार में मुनाक़ात थी त उन टाइम असां सां गॾु NGO सिविल सोसाइटी मुख़्तलिफ़ सियासी पार्टियूं जंहिंमें पाकिस्तान मुस्लिम लीग नून, पाकिस्तान मुस्लिम फंक्शनल, पीपल्स पार्टी, मुतहदा जा कुझु दोस्त, ANP तव्हांजे साम्हूं मौजूदु हुआ जन शमूलियत ऐं क़ौम परस्त अॻवान ऐं सभु दोस्त चाहिनि था त कराचीअ में अमन थिए छो जो हिते विक्टम वकील कोन्हे, हिते विक्टम सहाफ़ी कोन्हे, हिते विक्टम सियासी माण्हू बि आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त कुझु ॾींहं अॻु में हिते MPs मारिया विया, हाणे बि सिलसिलो पुलिस वारा बि मारिया वञनि। पुलिस वारा में बि उहे पुलिस वारा हुजनि जेके कमु करणु चाहिनि था, उन्हनि खे कमु करणु नथो ॾिनो वञे छो जो असां उन शइ खे बि कंडेम कंदासीं। पुलिस नो डाउट पुलिस जो किरदारु ज़ीरो, रेंजर जो किरदारु ज़ीरो, लेकिन जेके मरी रहिया आहिनि उहे बि असां वांगुरु इंसान ई आहिनि। वर्दी त पतल आहे, जंहिं महिल मरी था वञनि असांखे लॻे थो जेके पुलिस वारा कमु करणु चाहिनि था उन्हनि खे कम खां रोकियो वञे थो, उन्हनि खे बि मारियो वञे थो। ऐं तव्हां ॾिठो त जॾहिं असांजी पीस रैली निकिती, असां रोड ते निकितासीं, असांजा दोस्त क़ौम परस्त अॻवान, सहाफ़ी बिरादरी, तक़रीबन कराची जो हर माण्हू असां सां गॾु ऐं हर माण्हू चाहे थो त हिते अमन थिए। अच्छा, हाणे मजमूई तौर ते हर माण्हू जी ख़्वाहिश त ज़रूरु आहे। तव्हां रेंजर्स खे फेल करार ॾिनो, तव्हां पुलिस खे फेल करार ॾिनो, पोइ कहिड़ी कुवत ईंदी जेका अमन बहाल कराईंदी? सभ खां पहिरियां त असां इन करे फेल करार ॾिनो इहा उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे, इहा उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे। असां ॾिठो ॼण उहे पंहिंजो कमु कोन करे रहिया आहिनि, सियासतदान हथ कढी वेही रहिया आहिनि, इलेक्शन जी तयारी करे रहिया आहिनि, उन्हनि जे माण्हुनि जे मरण सां को तालुक़ु कोन्हे। असां इहा सिचुएशन ॾिसंदे ई असां हाई कोर्ट बार, कराची बार, मलीर बार, सिंध बार काउंसिल, पाकिस्तान बार काउंसिल, सुप्रीम कोर्ट, इवन सुप्रीम कोर्ट जो असां तव्हां सां गॾु आहियूं। तव्हां अॻिते निकिरो ऐं जेकॾहिं असां अॻिते निकिरंदासीं प्रेशर बिल्डअप थींदो, प्रेशर में ईंदा त उहो कुझु कमु कंदा। हिते पोज़ीशन इहा आहे त जेकॾहिं SHO या SP ट्रांसफर या ॿी शइ खां डिॼे थो, छो जिते सिचुएशन इहा थी आहे त प्रेशर बिल्डअप करिणो आहे। असां इहो कोशिशि कईसीं त असां अवेयरनेस ॾियूं, जेसिताईं पढ़ियल लिखियल माण्हू, वकील, सहाफ़ी, ॿिया दोस्त रोडनि ते न ईंदा त आम माण्हू डिॼंदो, आम माण्हू डिॼंदो त असांजो वारी वास केरु थींदो, असांजा कुल्लो कांदी केरु थींदो। इन जे करे असां इहा कोशिशि कईसीं। मां हाईकोर्ट बार खे, कराची बार खे, असां सदर अशरफ समूह साहिब खे एप्रिशिएट था कयूं ऐं असां पंहिंजे सीनियर वकीलनि सां गॾु आहियूं। जीअं असां तव्हां ॾिठो त डिक्टेटर परवेज़ मुशर्रफ जे ख़िलाफ़ु जॾहिं तहरीक हली त असां हिते डिस्ट्रिक्ट बार जा मेंबर आहियूं, असां वटि को सुप्रीम कोर्ट जो वकील कोन्हे। कराची बार में सुप्रीम कोर्ट जा चंद वकील हूंदा, लेकिन असां निकितासीं सिर्फ़ु सिर्फ़ु इन लाइ त मुल्क में कानून जी बालादस्ती हुजे, मुल्क में जेको आहे त माण्हुनि खे इंसाफ़ मिले। ग़रीब माण्हुनि जे लाइ निकितासीं, असां विक्टम न आहियूं, असांजा केसिस न हूंदा आहिनि, असां केस हलाइण सुप्रीम कोर्ट में न वेंदा आहियूं। अहिड़े हिसाब सां ॾिठो त कराची शहर सभिनी खे रोज़गार ॾेई रहियो आहे, वकील खे रोज़गार ॾेई रहियो आहे। पाकिस्तान जी ॾिसो तव्हां शहर खां, पाकिस्तान जे हर माण्हूअ खे हिते रोज़गार मिली रहियो आहे। असां ॾिठोसीं त पोज़ीशन इहा बीठी त कराची जेको आहे त कराचीअ जे मथां ॿाहिरीं क़ुवतुनि जो, एजेंसियुनि जो, ॿाहिरि मुल्कनि जो हमिलो थी रहियो आहे। उन में नो डाउट त असांजा कुझु माण्हू पैसनि ख़ातिर, टारगेट किलर पैसनि ख़ातिर कमु टूल थियनि था, उहे कमु करे रहिया आहिनि ऐं उन्हनि खे असांजो इहो हूंदो त उहे न करनि। हाणे सिचुएशन तव्हां ॾिसो त ख़ैबर पख्तूनख्वा में जीअं तालिबान कमु करे रहिया, हाणे ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। हाणे सिचुएशन इहा आहे त असांखे न टारगेट किलर जो मुतालबो साम्हूं थो अचे, कराची जे हिसाब सां असांजी हिकु डिमांड आहे, न कंहिं दहशतगर्द जे साम्हूं थी अचे जंहिं सां वरी ॻाल्हाइजे। हाणे असां कोशिशि इहा कई आहे, चवण जो मक़सदु आहे हथियार फिटा करे, रिटा फ्ला के हिकु साइड करे टारगेट किलर जेकॾहिं मुतालबो ते ॻाल्हाइजे, ख़बर पवे न त उन्हनि जी डिमांड छा आहे। ॾिसो न, रेडी वारो मरी रहियो आहे, डिमांड आहे कराची में भतो वठणु, कब्ज़ो करणु, गिरफ़्त मज़बूत रखणु, ॾींदो न सर, उन्हनि खे त कंडेम कंदासीं। उन्हनि जॻह कॾहिं बि न पुलिस खे हथियार फिटा करणु घुरिजनि, न सियासतदाननि खे, न वकिला खे, न ई आम माण्हुनि खे। जेके उन जॻह हथियार फिटा थी आहे त कराची में ज़िम्मेवार बि आहिनि ऐं अञा जेका टारगेट किलिंग आहे, भताखोरी आहे ऐं बदअमनी वधंदी, क्रिमिनल माण्हू सां बदअमनी वधंदी। असां पॉइंट स्कोरिंग ॾिसंदव, ब्लेम गेम हूंदी आहे, टीवी टॉक शोज़ में ॾिसंदव 2-3 राइवल्स जेके वेंदा आहिनि पार्टीज़ जा पाण में हिक ॿिए ते ब्लेम कंदा आहिनि। सम्झो था उन में मिलिटेंट ग्रुप त आहिनि न पार्टियुनि में? सर बिल्कुलु, उहो पाण जंहिं महिल वेंदा आहिनि त उहे शइ एडमिट कंदा आहिनि, एडमिट करण खां बाद में डाइवर्ट इहे कंदा आहिनि त हिन जो जेको सॼो तरीक़ेकार आहे उहो लैंड ग्रैबिंग जे करे थिए थो, ज़मीनुनि ते कब्ज़नि जे करे थिए थो, ज़मीनुनि छो जो हिते तव्हां ॾिसो त ज़मीनुनि जो रेट आहिनि, इन जे करे थिए थो ऐं उनखे माना अहिड़े नमूने सां उहो डाइवर्ट कंदा आहिनि, कोशिशि कंदा आहिनि त ॿिए खे ज़िम्मेवार ठहिराइजे। इन में पोज़ीशन इहा आहे जेकॾहिं टे वेठा हूंदा त टिनी जो कोशिशि इहा हूंदी आहे त ॿी पार्टी वारो ज़िम्मेवार मुखालिफ़ थिए, ऐं इहो इन शइ जो हल कोन्हे को। ऐं असां हिन टाइम जेके सिटिंग गवर्नमेंट में वेठा आहिनि, असां ज़रूरु उनखे चवंदासीं त उन्हनि जी बि ना हली आहे, उन्हनि बि हिन महिल ताईं पंहिंजे शहर जे लाइ, कराची जे लाइ कुझु बि कोन्हे कयो आहे। उन्हनि खे छो जो करणु घुरिजे, वसायल उन्हनि वटि, पुलिस उन्हनि वटि आहे, रेंजर उन्हनि वटि आहे ऐं
उहो तॾहिं करणु हिन टाइम पोज़ीशन इहा त रेंजर खे या पुलिस खे जेके तनख़्वाहूं मिलंदियूं उहे तव्हांजे ऐं असांजे टैक्स जे पैसनि मां मिलंदियूं, हुनजे घरां कुझु बि कोन थो वञे, जो हुन खां हिसाब किताब वठनि उन जे बदिले में तहफ़ुज़ नथो फराहम थिए। तहफ़ुज़ नथो फराहम थिए, ऐं उहो तहफ़ुज़ असांजो जेको असांखे मिलणु खपे उहो हिकु SP खे मिले थो, मख़सूस तबिके खे मिले थो, उन्हनि जे बेंगलोर ते 10 गार्ड वेठा आहिनि, उन्हनि जे क्वार्टरनि ते 10 गार्ड वेठा आहिनि। नाज़रीन बिल्कुलु बजा फरमायो मलीर बार जे सेक्रेटरी जनरल, उनजो इहो ई चवणु आहे त जेको अवाम आहे जेको टैक्स पे करे थो बजाए जो उन्हनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। पर मां तव्हांखे पाण हिकिड़ी कोट कंदुमि मिसाल त हितां जो हिकिड़ो SSP हुयो, उहो हिन वक़्तु कंहिं पोस्टिंग ते न आहे, पर जॾहिं उहो गुज़र कंदो आहे त 33 खां वधीक उनजा कमांडो सां गॾु हूंदा आहिनि ऐं उहो SP बि रैंकर आहे। जॾहिं उन मुआशिरे में जेके अवाम जा मुहाफ़िज़ पाण खे गैर महसूस कनि त उन मुआशिरे जो अलाही हाफ़िज़ हूंदो आहे। हिते वक़्तु आहे हिकु ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, असां ॻाल्हि ॿोल शुरू था कयूं ॿियनि दोस्त वकीलनि सां ऐं खां पुछूं था त जेका कराची में जारी या दहशत वहशत जी सूरत हाल आहे उहे जेको पीस वाक जो उन्हनि सिलसिलो शुरू कयो आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके स्टेक होल्डर्स आहिनि कराची में उन्हनि सां उन्हनि जेका ॻाल्हि ॿोल जारी आहे हू केतिरा पुरमीद आहिनि त कराची में टारगेट किलिंग ते को ज़ाब्तो अची सघे थो। तव्हां ॿुधायो था त तव्हां उमेद रखो था त इहा रत जी रांदि बंदि थींदी? सही ना उमेद त कुफर आहे ऐं आउं बिल्कुलु उमेद रखां थो, पर मामिलो इहो आहे हींअर आउं पहिरीं त एप्रिशिएट कंदुसि डिस्ट्रिक्ट मलीर बार जे प्रेसिडेंट ऐं जनरल सेक्रेटरी खे पीस वाक करण ते। मुंहिंजो तालुक़ु कराची बार एसोसिएशन सां आहे ऐं साॻी सिफ़ारिश आउं पंहिंजे बार एसोसिएशन जे प्रेसिडेंट ऐं जनरल सेक्रेटरी वटि बि रखंदुसि। काफ़ी शयूं डिस्कस थी वियूं। मामिलो इहो आहे त असां ब्लेम त घणो कयो आहे पुलिस खे, पर तव्हां हिकिड़ी रियलिटी ॾिसो, 92 जो जेको ऑपरेशन थियो उन में जेके पुलिस ऑफिसर्स हुआ मुशर्रफ जे दौर में उन्हनि सभिनी खे हिते घुराए मारियो वियो। केतिरो कंडेम कयो, असां केतिरो कंडेम कयो, तव्हांजी सो कॉल नेशनल उर्दू मीडिया केतिरो कंडेम कयो, उन ते केतिरो ॻाल्हायो वियो, छा ख़बर न आहे त उहो किन धुरनि कयो। ऐं ॿियो, जॾहिं तव्हां कंहिं मख़सूस इलाइक़े में कंहिं हिकिड़ी धुर खे मज़बूत कंदो पोइ ईअं ई वायलेंस वधंदो। ऐं हिते आउं इहो बि चवंदुसि त हिते असांजी जेतिरी सिक्योरिटी एजेंसीज़ आहिनि जेतिरो कराची जे मामले खे नॉन सीरियस वरितो आहे ओतिरो पंहिंजो ऐं मुल्क जो नुक़सानु पियूं कनि। हिते जेका हींअर पोज़ीशन थी वई आहे त हर को मफ़ाहमत आहे, इत्तेहादी हुकूमत आहे, इत्तेहादी धुर आहे ऐं सभु गॾु आहिनि त तव्हां त मिली जुली कंदव न अमन जी ॻाल्हि। साईं मामिलो इहो आहे त हर शइ मुफ़ाहिमत जे नाले ते दरगुज़र पई कई वञे। हाणे कंहिंखे पैसे सां राज़ी रखिणो आहे, कंहिंखे दाबे सां राज़ी रखिणो आहे, कंहिंखे कीअं राज़ी रखिणो आहे। मुफ़ाहिमत मोहतरमा जो शायदि मुफ़ाहिमत जो इहो कॉन्सेप्ट कोन हो, मोहतरमा जो हिकिड़ो विज़न हो ऐं मोहतरमा जेका विज़न खणी आई हुई पीपुल्स पार्टी गवर्नमेंट उन खां हटी चुकी आहे। ऐं उन जो वाज़ह मिसाल इहो आहे त हिन जे दौर में जेतिरा माण्हू शहीद कया विया आहिनि ओतिरा कंहिं पोएं दौर में न कया विया आहिनि। असांजो पोइ हल छा आहे? तव्हां वकील बिरादरी नज़र में तव्हां बि लोचींदड़ सोचींदड़ माण्हू सीरियस माण्हू आहियो, तव्हांजी नज़र में हल छा आहे? ओवरनाइट चेंज त मुमकिन न आहे। साईं ओवरनाइट चेंज जी त कोई ॻाल्हि ई कोन पियो करे न। मामिलो इहो आहे जेके क्रिमिनल एक्टिविटीज़ थियनि थियूं, माना 12 मई थियो, 9 अप्रैल थियो, 18 अक्टूबर थियो, 22 मई थियो, उन में कल्प्रिट्स हुआ 85% ऑफ द मीडिया ॿुधायो त केरु आहिनि उन पोयां, उन ख़िलाफ़ु कोई एक्शन थियो। 12 मई ते छा थियो सभिनी जे साम्हूं आहे। 9 अप्रैल ते वकीलनि जूं चैम्बर साड़ियूं हुयूं, कुझु थियो कुझु कोन थियो। असीं सिर्फ़ु सिक्योरिटी एजेंसीज़ खे जेको ब्लेम कयूं था मुंहिंजी नज़र में ग़लति आहे, छो त 92 जो ऑपरेशन असां साम्हूं आहे। पुलिस छा कंदी जॾहिं तव्हां पुलिस ऑफिसर्स खे घुराए हिते माराए छॾींदो जेके ऑपरेशन में हूंदा टेररिस्ट जे अगेंस्ट, केरु तव्हां मूंखे ॿुधायो न ज़रूरत कंदो ॿीहर क़दम खणण जी। हाणे मामिलो हिते छा पियो हले, तव्हां वरी कराची खे सिक्योरिटी एजेंसीज़ नॉन सीरियस वरितो आहे ऐं इहो सुभाणे पे करिणो पवंदो तव्हांखे। हिते हर को पंहिंजे हू चवंदा न 1.5 इंच की मस्जिद बना ली है, हिते उहा ई पोज़ीशन थी वई आहे। हिते जेको तो कावड़े हो पंहिंजो हिकिड़ो ग्रुप ठाहियो वेठो आहे मिलिटेंट, पहिरियां हिकिड़ो ज़ालिम हो हाणे हर को ज़ालिम थी वियो आहे। मज़लूम थियण जी जॻह मज़लूम अवाम आहे सॼी, मज़लूम अवाम आहे। हाणे हींअर असांजो रिसेंटली हिकिड़ो वकील साहब शहीद कया आहिनि कराची बार एसोसिएशन जा, मियां मोहम्मद तारिक साहब। तव्हां बिलीव कंदो त हू इंतिहाई शरीफ़ माण्हू हो, माना हुनजो को एतिरो पॉलिटिकल एक्टिविटीज़ में कोन हुई इन्वॉल्वमेंट, पर साईं टारगेट कसूर छा आहे? शायदि शरीफ़ माण्हू हो, शायदि कसूर हुयो हो। ऐं ॿियो त मूंखे को कसूर नज़र कोन थो अचे। मूं त माना हुन सां मुंहिंजी इंटरेक्शन एतिरी हूंदी, तव्हां ॾिसंदो हुउसि हू अर्ली मॉर्निंग कोर्ट में हूंदो ऐं पंहिंजे कमु प्रोसीड कंदो हो, बस इहो शायदि कसूर हुनजो। ज़ाहिर सही लगता है ये कि अब जो तमाम आपकी तौबों के रुख हैं मुख्तलिफ सियासी जमायतों की तरफ है, अब वही जमायत आएगी इक़्तिदार में जो अपने मैनिफेस्टो में इंडक्शन करेगी कि हम टारगेट किलिंग का खात्मा लाएंगे, ये मुमकिन है?
सबसे पहले तो सिंध टीवी का शुक्रिया। मैं समझता हूँ कि ये तारीख़ी हकीकत है कि जुल्म, जबर और तशद्दुद के ख़िलाफ़ मुज़ाहमती किरदार अदा करने वाली शख्सियात और मुज़ाहमती तहरीकें हमेशा ज़िंदा रहती हैं। तालीमी सरगर्मियों के लिए, तिजारती सरगर्मियों के लिए, सकाफ़ती सरगर्मियों के लिए अमन ही ज़रूरी है। अमन के क़याम के बग़ैर ये मुमकिन नहीं है। तमाम जहाँ तक मैनिफेस्टो का ताल्लुक़ है, अगर देखा जाए कोई ऐसी सियासी जमात है ही नहीं कि वो कहते कि हम क़याम अमन मुल्क को नहीं देंगे, शहरियों को प्रोटेक्शन नहीं देंगे। उनके फंडामेंटल राइट्स हैं ये कि ये प्रोवाइड करें। अगर सुप्रीम कोर्ट के फ़ैसले पे इन लेटर इन स्पिरिट अमल होता जो सो मोटो एक्शन में सुप्रीम कोर्ट ने अनाउंस किया, तो मैं समझता हूँ कि ये बदअमनी इस तरह ना होती। अच्छा, हम अगर सोसाइटी के दीगर शोबों की बात करें, वो तो विक्टिम है ही, वकील बरादरी खुद भी विक्टिम है। आपने क्या एक रोल प्ले किया है? अपने जो आपके शहीद दोस्त हैं, उनके किस कातिल को आपने सज़ा दिलवाई है उसमें हैंग टिल डेथ? जी, वो इंडिविजुअल केसेस जहाँ जहाँ प्रोसीड हो रहे हैं उसमें अपना अपना रोल अदा किया जा रहा है। और मैं समझता हूँ कि इस मौके पे मैं लाजमन ये कहूँगा कि मलीर बार एसोसिएशन के प्रेसिडेंट अशरफ समू साहब और मलीर बार एसोसिएशन ने यहाँ एक तारीख़ी किरदार अदा किया अमन रैली के हवाले से। अब इसके बाद कराची अमन कॉन्फ्रेंस, हाई कोर्ट बार एसोसिएशन, कराची बार एसोसिएशन और मलीर बार एसोसिएशन जॉइंटली ये इनेकाद होगा और अमन मार्च भी 1 मार्च को होगा। तो मैं समझता हूँ वकील हमें इस मामले में फिक्रमंद लगते हैं। बाकी जो अर्निंग जिनकी होती है कराची से, जिनका स्टेक है, जो इक़्तिदार में बैठी हैं, असम्बलियों में बैठी हैं, वो जमायतें क्यों सीरियस नज़र नहीं आती आपको? अपने अपने ज़र्फ़ व ज़मीर की बात है, जो दर्द को जितना महसूस करे। मैं समझता हूँ सियासी पार्टियों में भी आपको ऐसे अनासर मिलेंगे वो शिद्दत से मीडिया पे इस चीज़ का इजहार करते हैं कि क़याम अमन इंतहाई ज़रूरी है कराची के लिए। इस पर कोई कम्प्रोमाइज़ नहीं। आपसे सिंगल लाइन डिमांड पूछी जाए कि आपकी नज़र में अमन की बहाली कैसे मुमकिन है? मैं समझता हूँ कि रूल ऑफ लॉ के ज़रिए मुमकिन है। बट करेगा कौन, इम्प्लीमेंट करेगा कौन? पुलिस और रेंजर्स के थ्रू करवाते हैं ना आप इम्प्लीमेंट? बहुत ज़्यादा वाज़ेह है। हम अगर कॉन्स्टिट्यूशन से गाइडेंस लें कि किन की ज़िम्मेदारी है कि वो इम्प्लीमेंट कराएं इसको। यहाँ तो कंटेम पे कंटेम कुछ होता नहीं है, बहस ही बढ़ गई है। बहरहाल इसके बावजूद भी अपना जिन लोगों ने रोल अदा करना है, कंटेम्प्ट पे कंटेम्प्ट की प्रोसीडिंग भी हो रही है, स्टॉप नहीं किया है किसी ने अपना किरदार अदा कर। आप ऑप्टिमिस्ट हैं? मुस्तकबिल से आप पुरुमीद हैं? मैं समझता हूं कि ऑप्टिमिस्ट होना चाहिए आदमी को। अगर पेसिमिस्ट हो जाए तो उसकी लाइफ का एंड होगा। तमाम दोस्तों ने यही बात की। अब यहाँ और ये बात अमन की, अमन हमें सिर्फ एक डिज़ायर महसूस होती है, ख्वाहिश। प्रैक्टिकली हमें कहीं आसान नज़र नहीं आते। ये हमारे ऐसी कोशिशों की, हमारे मलीर बार के जनरल सेक्रेटरी और सदर साहब की पीस रैली का यही हमारा मकसद है कि सामने हम हाईलाइट करें, आवाम के सामने लेके पड़े, तबके के सामने कि हमारे साथ ये जो बदअमनी का जो सिलसिला जारी है, कत्ल गारत जारी है, बेगुनाह लोगों को मारा जा रहा है, इसके ख़िलाफ़ हम आवाज़ उठाएं। तो इसके अलावा सबको ये वाज़ेह है कि रूल ऑफ लॉ के अलावा कोई भी ऐसा अमल नहीं है, कोई जादू की छड़ी नहीं है कि अमन कायम हो जाएगा या सूरत हाल सही हो जाएगा। मेरे ख्याल में जो मौजूदा इंतज़ामिया है या अब तक जो सूरत हाल लेकर आई है, अपनी नाअहली का सबूत है उनका कि रूल ऑफ लॉ कायम नहीं की हुई है। और इनमें से कोई भी बाज़मीर वज़ीर या कोई बाज़मीर ज़िम्मेदार शख्स ने अपने नाकामी का एतराफ़ करके रिज़ाइन तक ही नहीं दिया है, जबकि गैर ममालिक में अगर कोई उसके महकमे में कोई गड़बड़ हो जाती है तो वो रिज़ाइन दे देते हैं कि भाई मैं इस मामले में नाकाम हूँ। तो कोताहियों को भी जस्टिफाई करते हैं। ये तो इनका पता नहीं क्या सिस्टम है कि वो जस्टिफाई करते हैं कोताही को। तो ये मेरी अपनी नज़र में ये जो मुफाहिमती अमल है, ये नज़रिया ज़रूरत की दूसरी शक्ल है। इस वजह से अपने आप को चलाने के लिए, आवाम को नहीं चलाने के लिए, अपने आप को, अपने पार्टियों को चलाने के लिए नज़रिया ज़रूरत रखा हुआ है, एक दूसरे के गलतियों पे कंप्रोमाइज़ करके आगे बढ़े। आवाम का मैंडेट उनके पास है, वो जो चाहे वो करें। अभी
आवाम का मैंडेट तो एक्चुअली इनके पास नहीं है। हम मेरे अपने नज़र में तो इनके पास सबसे कम वोटें, अगर रेशो देखा जाए तो इनके मुखालिफत में काफ़ी वोटिंग आई है और मुआफ़िकत में कम वोट आई है। लेकिन अगर मेंबर बन गए तो इसका मकसद ये तो नहीं है कि अवामी मैंडेट उनको हासिल हो गया। अभी एक हल्के से अगर 1 लाख आदमी होते हैं और उम्मीदवार 3 होते हैं, उस एक 10,000 लेता है, एक 15 लेता है, एक 15,005 लेता है, 15,005 वाला मेंबर हो गया तो इसका मतलब है कि वो मुखालिफत में तो उसको 20,000 वोट पड़े हैं ना, और बाकी साइलेंट भी हैं, लेटे हुए हैं। तो 20,000 वाला अपनी हुक्मरान वो तो नहीं कर सकता ना, अंदाता तो नहीं बन सकता। एक्चुअली मैंने किताब में पढ़ा था कि यही जमहूरियत जो हमारी पार्लिमानी जमहूरियत है, इसमें मिनॉरिटी लोग मेजॉरिटी पे हुकूमत करते हैं, अपने फैसले मुसलत कर लेते हैं। ताईं तव्हां सां हाणे ख़तमु कंदासीं प्रोग्राम खे। तव्हांजूं पंहिंजूं हाणे छा रायो आख़िर मजमूई तौर ते? ॻाल्हि इहा त असां जेको पंहिंजो फील कयो आहे पंहिंजे हिन तजुर्बे मां, त जेके मैंडेट जी दावा कंदड़ पार्टियूं आहिनि, जेके लखे वोट खणण जे दावादार आहिनि, त उहे अमन क़ाइमु करण जी ज़िम्मेदारी छो नथियूं क़बूलु कनि? इहा उन्हनि जी बुनियादी ज़िम्मेदारी आहे ऐं उहा इन लाइ कोन थियूं क़बूलु कनि त हिते पॉलिटिकल पार्टीज़, जीअं पुलिस उन जी ज़िम्मेदार सम्झंदा, पॉलिटिकल पार्टीज़ जेके आहिनि उहे पंहिंजे क्रिमिनल माण्हुनि खां इलेक्शन वर्क जो कमु वठंदा आहिनि, हुननि खां इलेक्शनी प्रोसेस में हुनखे इस्तेमालु कंदा आहिनि ऐं उन्हनि जे करे उन जे अॻियां मजबूर हूंदा आहिनि। उनखे MN MP बनाइण वारा, मिनिस्टर बनाइण वारा उहे क्रिमिनल माइंड ऐं क्रिमिनल जेके एक्टिविटीज़ में हिस्से वठण वारा वर्कर उहे शामिल हूंदा आहिनि। उन्हनि खे इहे ई पार्टियूं प्रोटेक्ट कंदियूं आहिनि ऐं जेके माण्हू अवाम जी दावा रखंदड़ आहिनि, जेके मैंडेट जी रखनि था, त उहे अमन क़ाइमु करणु उन्हनि जी ज़िम्मेदारी आहे, उन लाइ गैर ज़िम्मेदारी छो मुज़ाहिर? ऐं ॿी ॻाल्हि त क्रिमिनल पॉलिटिकल पार्टियूं जेके टॉक शोज़ में जेके अचनि था, जेके माण्हू अचनि था, त उहे इहो छो नथा चवनि त तव्हांजे इलाइक़े में जेके माण्हू क्रिमिनल्स आहिनि उनजे ख़िलाफ़ कार्रवाई छो नथी थिए? छाकाणि त इहे माण्हू उन्हनि ॻुहारियुनि जा सरप्रस्त आहिनि, पॉलिटिकल पार्टियूं मां आहिनि ऐं उन्हनि में जेसि ताईं उन्हनि माण्हुनि खे जंहिं जेतिरा वधीक क़तल कया आहिनि उन्हनि खे MN जो टिकट ॾिनो थो वञे, जंहिं वधीक क्राइम कयो अमन रैली कढी बसि पंहिंजो फर्ज़ निभाए छॾियो या इहो सिलसिलो अॻिते वधंदो? असांजो इहो सिलसिलो इनशाअल्लाह आख़िरी दम ताईं रहंदो। असांजो 27 फरवरी ते सिंध हाई कोर्ट बार, कराची बार, मलीर बार, सुप्रीम कोर्ट बार ऐं सिंध बार काउंसिल, पाकिस्तान बार काउंसिल जे गॾियल हाई कोर्ट खां क़ाइदा जी मज़ार ताईं रैली आहे ऐं असां सिविल सोसाइटी हर शख़्स खे, डॉक्टर खे, इंजीनियर खे, रेड़ी वारे खे, दुकानदार खे, जेके भत्ता ॾियनि था, जेके भत्तनि जा मुतासिरीन आहिनि, पॉलिटिकल पार्टियूं आहिनि, हिते तव्हां अचो, असां अमन जे लाइ विदाउट फ्लैग तव्हां जेको मीडिया अचे ऐं तव्हां पंहिंजो रोल अदा करियो। ऐं पढ़ियल लिखियल माण्हुनि जो इहो ई कमु आहे, जेको चवंदा आहिनि त तालीम जो मक़सदु हूंदो आहे सीक नॉलेज फ्रॉम क्रेडल टू ग्रेव। अगरि ॼमण खां मरण ताईं तालीम हासिल करण जो मतिलबु इहो न आहे तव्हां करोड़पति थियो, इहो न आहे तव्हां क्रिमिनल खे सपोर्ट करियो, इहो न आहे तव्हां करप्शन करे करोड़ अरबे रुपया दुबई में रखो, अमेरिका में रखो, लंडन में रखो। तव्हां जेकॾहिं तालीम आहे त इंसानियत खे बचाइण लाइ पंहिंजो रोल अदा करियो। डॉक्टर पंहिंजो टाइम कढे, मीडिया पंहिंजो टाइम कढे, वकील पंहिंजो टाइम कढे, असां पंहिंजो करियूं था। ऐं जेकॾहिं पंहिंजे सिफ़नि में पार्टियुनि जे अंदरां क्रिमिनल माण्हुनि खे पार्टियूं ई कढी छॾीनि त 80% ॾोह ख़तमु थी। ब्यूरोक्रेट पंहिंजी ईमानदारी सां कमु कनि त इहे ई एजेंसियूं, इहे ई पुलिस ईमानदार माण्हुनि जी खोट न आहे ऐं अमन क़ाइमु थी सघे थो। इनशाअल्लाह असां सभु गॾिजी करे गली गली मां जॾहिं निकिरंदासीं त इनशाअल्लाह ॾोहारी खे लिकण जी जाइ कोन मिलंदी। वकील बिरादरी जूं ऐं वकील अॻवान जेके आहिनि मलीर बार एसोसिएशन जा, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, केतिरा फ़िक्रमंद गणती में वरितल आहिनि कराची में जारी टारगेट किलिंग जे हवाले सां। केॾी न सितम ज़रीफ़ी असांजे मुल्क जे अवाम जी त जेके सिविलाइज़्ड ऐं डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि उन्हनि जा माण्हू लोचींदड़ सोचींदड़ साञावंद उतां जी तालीम, सिहत, कल्चर खे हथी ॾियण लाइ कोशिशूं कंदा आहिनि, पर असांजे मुल्क जा जेके सोचींदड़ लोचींदड़ ऐं साञावंद आहिनि उहे मुल्क में जारी दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ मथो मथे सां टेके वेठा आहिनि। ज़रूरु उन वक़्तु पुलिस डिमोरलाइज़ थिए थी जॾहिं अवां आउट ऑफ टर्न प्रोमोशन हासिल कंदड़नि खे असेंबली में बिल मंज़ूर करे कानूनी ऐं आइनी तहफ़ुज़ ॾींदा ऐं प्रोमोशन उन्हनि पुलिस वारनि खे थी ॾिनी वञे जेके कॾहिं बि ऑन ग्राउंड मुक़ाबले वक़्तु मौजूदु न आहिनि रहिया। मुक़ाबिलो उहो थो करे सिपाही जेको बहादुरी सां स्पाट ते दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग थो करे, या हेड कांस्टेबल, ASI, सब इंस्पेक्टर, SHO ताईं उहे जवान पुलिस जा ग्राउंड ते विढ़नि था, पर बिल्कुलु उन जो उबतड़ हुकूमती रवैयो आहे त वरी प्रोमोशन उन्हनि माण्हुनि खे था ॾिना वञनि, उन्हनि ऑफिसरनि खे थो प्रोमोट ऐं सियासी नवाज़ियो वञे जेके उन मुक़ाबले जे ऐन वक़्तु जॾहिं राति जे अंधेरे में पुलिस जा जवान मुक़ाबिलो कंदा आहिनि त उन जेके सुपीरियर आहिनि उहे पोश इलाइक़नि में या डांस पार्टीज़ में मशगूल हूंदा आहिनि या पीअण पीआरण जी महफ़िलुनि में मशगूल हूंदा आहिनि या वरी मुल्क खां ॿाहिरि अयाशुनि में मशगूल हूंदा आहिनि।
इहो जेकॾहिं सिलसिलो कराची में सिंध या सिंध जी समूरी सूरत-हाल इहा रही या मुल्क जी मजमूई सूरत-हाल इहा रही त यकीनन असां जेके सिक्योरिटी फोर्सिस आहिनि उन्हनि जो जेको लोअर रैंक आहे उहो डीमोरलाइज़ थींदो ऐं जॾहिं उहो डीमोरलाइज़ थींदो त अमन हिकिड़ो ख्वाब बि थी सघे थो छाकाणि त इम्प्लीमेंटेशन जो सिलसिलो थींदो ई ग्रास रूट तां शुरू आहे। जेकॾहिं अदलिया का हुकुम थी जारी करे त उनखे अमल करण लाइ बि पुलिस ऐं रेंजर्स खे अॻिते फोर फ्रंट ते रोल प्ले करणो पवंदो ऐं उन्हनि जा हौसला जॾहिं तव्हां पस्त कंदा, जॾहिं उनखे तव्हां नाराज़ कंदा, जॾहिं ग़लति फ़ैसिला करे ग़लति माण्हुनि खे प्रोमोट कंदा त उन्हनि जी इख़लाक़ी जुरत ख़तमु थी वेंदी ऐं हू दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग जो जेको अज़म रखनि था उनजो पाण मुरादो ख़ात्मो करे उहे बि बेस बणिजी वेंदा ऐं मजमूई नुक़सानु पाकिस्तान जी आवाम जो थींदो, सिंध जी राजधानी कराची में रहंदड़ मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ मासूम माण्हुनि जो थींदो ऐं ईअं न थिए त कराची बेरूत बणिजी वञे ऐं असांजा हुकुमरान मफ़ामत में पूरे मुल्क जी तबाही जो सबबु बणिजनि। हिन प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई, ॿिए कंहिं प्रोग्राम में नए सब्जेक्ट नए टॉपिक सां गॾु वरी हाज़िर थींदासीं।